अल्हम्दुलिल्लाह अॼु 19 रमज़ान मुबारक 1445 सने हिजरी असांजो अचणु थियो एशियन मेडिकल हेल्थ साइंसिस में, जिते नाले वारा डॉक्टर साईं डॉक्टर सादिक मेमण साहब असां सां मौजूदु आहिनि। कुझु रोज़े सां मुतअलिक़ सुवालात खणी दावत इस्लामी सिंधी सोशल मीडिया जे तरफ़ां असीं हाज़िर थिया आहियूं। गॾोगॾु मरीज़नि सां तीमारदारी जी बि असांजी नियत आहे। असां डॉक्टर साहब खां पुछणु चाहींदासीं त जहिड़े तरीक़े सां पाण करीम अलैहिस्सलाम जी हदीस आहे, सूमू तसीहू, रोज़ो रखो शिफ़ायाब थी वेंदा। ऐं हाणे त वॾा वॾा साइंसदान बि इन ॻाल्हि खे तस्लीम कनि था त वाक़ई रोज़े सां इंसानु काफ़ी बीमारियुनि खां बची वञे थो। अलाह ताला जी कुदरत आहे ऐं मुसलमाननि जे मथां हर साल रमज़ान मुबारक जे भलारे महीने में रोज़ा फ़र्ज़ु कया विया आहिनि, जंहिंजो क़ुरान करीम में ज़िक्र आहे। मरीज़नि सां मुतअलिक़ असां डॉक्टर साहब खां अॼु मालूम कंदासीं त उहे कहिड़ा ख़ासि मरीज़ आहिनि जिन जे क़ुरान करीम में बि इशारो मौजूदु आहे, मरीज़ ऐं मुसाफ़िर। सो डॉक्टर साहब असांखे थोरी इन में रहनुमाई कंदा त इन्हनि जी मेडिकल छा थी चवे इन रोज़े सां मुतअलिक़। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व ख़ातमुन नबिय्यीन। मुंहिंजो नालो डॉक्टर सादिक मेमन आहे। मुंहिंजो वास्तो एशियन इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस आहे। असां रमज़ान जे महीने में बि अल्हम्दुलिल्लाह सर्विसूं मुहैया कयूं पिया मरीज़नि खे, ऐं लेबॉर्ट्री टेस्ट में, हॉस्पिटल में ऐं ऑपरेशन वग़ैरह में घणो कर मरीज़नि सां रिआयत कई पियूं। ऐं स्पेशली जेका लेबॉर्ट्री टेस्ट आहिनि उनमें 30% डिस्काउंट जो आहे तक़रीबन सभु मरीज़नि खे ॾियूं पिया। छंछरु जे ॾींहुं असांजी वेलफेयर क्लिनिक हूंदी आहे, हुनमें असांजी फ़ीस जो आहे 1/4 हूंदी आहे, त हुनमें बि असां मरीज़नि खे सहूलियतूं ॾियूं पिया। साईं जो हिकिड़ो सुवालु आहे कि अहिड़ा कहिड़ा मरीज़ आहिनि जंहिंखे रोज़ो जो आहे उहो न रखणु खपे या रोज़ो माफ़ु आहे। त रोज़ो रखण जो जेको फ़ैसिलो हूंदो आहे उहो ज़ाती हूंदो आहे। जे माण्हू में हिमत आहे त उहो रोज़ो रखे सघे थो। पर अॼु मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि कि शुगर जा मरीज़ जेका आहिनि, उहे कहिड़ा शुगर जा मरीज़ आहिनि जिनखे रोज़ो न रखणु खपे। मेडिकल साइंस जे हवाले सां उनखे प्रॉब्लम थी सघे थो। जेका बि शुगर जा मरीज़ आहिनि जंहिंजी शुगर कंट्रोल आहे, उनखे का पेचीदगियूं या कॉम्प्लिकेशन कोन्हे, जे दिलि जी बीमारी कोन्हे, गुर्दा बि उनजा सही आहिनि, ऐं ॿियो उनजो जेको फालिज वग़ैरह जो बि असरु कोन्ह थियो आहे, त ऐं हीमोग्लोबिन A1C जेको आहे उहो 7 खां घटि आहे, वेल कंट्रोल्ड शुगर आहे, त अहिड़ा मरीज़ पंहिंजा रोज़ा अल्हम्दुलिल्लाह रखी सघनि था। हाणे असां ॻाल्हाईंदासीं अहिड़ा कहिड़ा मरीज़ आहिनि जेका बिल्कुलु ई रोज़ा रखी कोन्ह था सघनि। स्पेशली उहे मरीज़ जंहिंखे इंसुलिन ॾींहं में 3 दफ़ा या 3 खां वधीक दफ़ा लॻंदी आहे, त हुनखे रोज़ा रखणु इलाही मुश्किल आहे। हू तमामु मरीज़ जंहिंजी शुगर लास्ट 6 महीने जे अंदरि अंदरि हेतिरी किरी पई कि अस्पताल वञिणो पियो या पोइ बेहोशी थी वई, जंहिंखे असां इंग्लिश में चवंदा आहियूं हाइपोग्लाइसीमिया, यानी शुगर घटि थियणु। त अहिड़ो मरीज़ जेको जंहिंजी 6 महीने जे अंदरि अंदरि शुगर घटि थी आहे, त पोइ हुनखे बि रोज़ा न रखणा आहिनि। छाकाणि त रोज़ो रखण में चांस थी सघे कि वरी शुगर थी सघे थी घटि। अहिड़ा मरीज़ जी शुगर इलाही वधी वई हुजे, ऐं डायबिटिक कीटोएसिडोसिस हिकिड़ी बीमारी हूंदी आहे जिन में शुगर वधण खां माण्हू पाणी जी कमी बि थी वेंदी आहे ऐं हस्पताल मां पहुचींदो आहे, ऐं घणो कर मरीज़ जेको बेहोश बि थी वेंदो आहे। त लास्ट 6 मंथ में जेकॾहिं अहिड़ी कंडीशन थी आहे त अहिड़े माण्हुनि खे बि रोज़ा न रखणु खपनि। ॿिया कहिड़ा मरीज़ आहिनि जंहिंखे रोज़ा न रखणु खपनि? जंहिंखे एक्टिव कार्डियक डिज़ीज़ हुजे हुनखे बि रोज़ा न रखणु खपनि। जंहिंजो क्रिएटिनिन वधियलु हुजे, जंहिंजी शुगर इलाही वधीक हुजे, 300-400 खां वधीक हुजे ऐं कंट्रोल न थी, छाकाणि त हुनखे बार बार प्यास लॻंदी आहे, ऐं जॾहिं प्यास लॻंदी आहे ऐं तव्हां पाणी न पीअंदा आहियो त शुगर जे करे पाणी जी कमी थी वेंदी आहे ऐं गुर्दा बि फेल थी सघनि था, ऐं जिस्म में तेज़ाबियत बि वधी सघे थी। डॉक्टरनि जो पंहिंजो हिकिड़ो फ़ैसिलो आहे कि हू लेडीज़ जेका हामला आहे ऐं वधीक उनखे बि शुगर आहे, छाकाणि त जो हामला या प्रेग्नेंट लेडीज़ हूंदी आहे हुनखे शुगर जे कंट्रोल लाइ ॾींहं में 3-4 दफ़ा इंसुलिन लॻंदी आहे। त हुनखे बि असां रिकमेंड कंदा आहियूं कि उहो बि रमज़ान शरीफ़ में जीअं अहिड़ो मौसम हुजे त हुनमें रोज़ा न रखे, ऐं जेकॾहिं ॿार थी वञे ऐं हालात साज़गार थी वञनि त पंहिंजी गिनती जो बाद में पूरी करे। असां डॉक्टर आहियूं, असांजो कमु आहे तव्हांखे बीमारी जे हवाले सां ॿुधाइणु ऐं हीअ ॿुधाइणो कि रोज़ो तव्हांजी सिहत लाइ सही कोन्हे। पर असल शरई रहनुमाई तव्हांखे आलिम दीन सां वठणी आहे। दारुल उफ्ता अहले सुन्नत सां तव्हां राब्तो कयो। जेकॾहिं हींअर तव्हांखे असां मना था कयूं रोज़ा न रखिणो आहे, त हुनखां पोइ बाद में तव्हां कीअं रोज़ा रखंदा ऐं कीअं सभु गिनती पूरी थींदी। जेकॾहिं तव्हां रोज़ा बाद में बि कोन था रखी सघो त हुनजो जेकी अदायगी आहे, कफ़ारो आहे, उहो कीअं थींदो, त हुन लाइ तव्हां शरई रहनुमाई
ज़रूरु वठो। जीअं तव्हां असांखे ॾेखारो पिया इन तरह पंहिंजे दीन लाइ, पंहिंजी इबादतनि लाइ उन सां राब्तो ज़रूरु करो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।